खबरुनि जे सिलसिले खे जारी रखंदे तव्हांखे हिकु अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त जुमे जे ॾींहुं बिहार कॉलोनी में लॉकडाउन जे दौरान तमामु घणी रश नज़र अची रही आहे। वधीक ॾिसूं था लियाकत चांडियो जी हिन रिपोर्ट में। नज़रनि खे त ॾिसी रहियो त ही बिहार कॉलोनी कोटड़ी बाज़ार जंहिंमें लॉकडाउन दौरान सभई माण्हू मौजूदु आहिनि। जी हाँ, बिहार कॉलोनी कोटड़ी जी मेन बाज़ार आहे जंहिंमें लॉकडाउन दौरान भी सभई माण्हू मौजूदु आहिनि, जंहिं ते कोई बि अमल करण वारो न मौजूदु आहे। जी शाही बाज़ार बिहार कॉलोनी जी रश ॾिसी रहिया आहियो जेका लॉकडाउन मौजूदु आहे। लॉकडाउन दौरान कोई ज़ाब्ता करण वारो न आहे। लियाकत चांडियो, सबको न्यूज़, ब्यूरो चीफ डिस्ट्रिक्ट जामशरो। महिरबानी लियाकत। नाज़रीन, इहो मंज़र हो बिहार कॉलोनी जी शाही बाज़ार जो, जिते माण्हू कोरोना वायरस खां बचाव जा के बि उपाउ न पिया वठनि ऐं रश तमामु घणी आहे। पुलिस ऐं इंतज़ामिया सिर्फ़ मस्जिदनि ऐं स्कूलनि खे बंदि कराए लॉकडाउन जो सबूत ॾिए थी। छा अहिड़ी हालत में कोरोना वायरस नथी थी सघे जिते को बि अहलकार खे नज़र न अची रहियो हूंदो?